अरबन जॾहिं सॼी साउथ एशिया खे फतेह पे कयो तॾहिं ॿिनि क़ौमुनि उन सां मुक़ाबिलो कयो। सॼी एशिया में ॿ क़ौमूं हुयूं जिन अरबन जो मुक़ाबिलो कयो ऐं आख़िर ताईं उन्हनि खे फातेह थियण में रुकावट विझंदा रहिया। हिकिड़ा तुर्क ॿिया सिंधी। ऐं जॾहिं अरबी ज़बान जी गलगार थी सॼे बर सग़ीर ते ऐं सॼे एशिया ते ॿिनि ॿोलियुनि अरबी ज़बान जो मुक़ाबिलो कयो, हिकिड़ी फारसी ॿी सिंधी। ॿिन्ही ज़बानुनि मुक़ाबिलो कयो अञा पंहिंजा पेर फोड़े बीठियूं रहियूं। इहे हुआ सिंधी, ईअं विढ़ंदा हुआ तगलकनि सां, खिलजनि सां, ॿियनि माण्हुनि सां मुक़ाबिला ईअं कंदा हुआ। ईअं तुगलकनि ऐं तुरखाननि सां ईअं विढ़िया। इहे सिंधी हुआ जेके ईअं मुक़ाबिला कंदा हुआ, जेके सरेंडर न कंदा हुआ। इन हद ताईं जो जॾहिं ॾाहिर खे शिकस्त आई अरबन जे हथां, उन वक़्तु एजाज़ुल क़ुदूसी, आऊं कोन थो चवां, एजाज़ुल क़ुदूसी तारीख़ में लिखियो आहे। छा थो लिखे? चए थो इब्न कासिम जॾहिं मुक़ाबिलो पे कयो त इब्न कासिम जॾहिं सिंधियुनि जे लश्कर हमिलो कयो, एजाज़ुल